तंगवाणी थाणे जे अदकोट हैबत शहीद में ॾाहाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में लठियूं, क़हड़ियूं, सोटा ऐं सरोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती। पुलिस ऐं वारसनि इलाज लाइ ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो। वाक़े जे 3 शदीद ज़ख़्मियुनि खे बहितर इलाज लाइ लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। आख़िरी इतलाहनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो।